नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी ताजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। सो ही आहे त अज दुरूद पाक जी फज़ीलत के मुतालिक़ अवां जी खिदमत में मुख़्तसर अर्ज़ कंदुसि। हूँ तो दुरूद पाक पढ़ण जो काफ़ी फ़ज़ीलतूं ऐं बरकतूं आहिनि, लेकिन कुछ मुख़्तसर अवां जी खिदमत में अर्ज़ कंदुसि। पर उन खां अॻु में अवां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अवां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सके। प्यारा दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात बाबरकात हज़रत सय्यदुना मूसा कलीमुल्लाह अला नबीना व अलैहिस्सलातु वस्सलाम ते वही नाज़िल फरमाई त ऐ मूसा अलैहिस्सलाम, जेकॾहिं तूं चाहीं थो त आऊं तोखे तुंहिंजी ज़बान ऐं कलाम, तुंहिंजे रूह ऐं जिस्म, तुंहिंजी अखि ऐं अखियुनि जे नूर, तुंहिंजी समात ऐं कननि खां बि वधीक वेझो थी वञा त तूं हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जी ज़ात मुबारक ते कसरत सां दुरूद पाक पढ़ंदो कर। त प्यारा दोस्तों, इन मां मालूम थियो त जेकॾहिं अल्लाह जो क़ुर्ब चाहियूं था त अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन ते कसरत सां दुरूद पाक पढ़ूं। यकीनन अल्लाह पाक दुरूद पाक पढ़ण जी बरकत सां असांखे पंहिंजो क़ुर्ब नसीब फरमाईंदो। हूअं बि नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जो फरमान मुबारक आहे त क़यामत जे ॾिहाड़े मूंखे सभिनी खां वेझो क़रीब उहो माण्हू हूंदो जंहिं दुनिया में मूं ते कसरत सां दुरूद पाक पढ़िया हूंदा। त प्यारा दोस्तों, अल्लाह जो क़ुर्ब बि दुरूद पाक में आहे ऐं नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो क़ुर्ब बि नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ते दुरूद पाक पढ़ण में आहे। हूअं त दुरूद पाक पढ़ण जूं काफ़ी फ़ज़ीलतूं ऐं बरकतूं आहिनि, लेकिन ही मुख़्तसर मूं अवां जी खिदमत में अर्ज़ कयो। यकीनन उम्मीद तो कयां तव्हांखे ही मालूमात तमाम बेहतरीन लगी हूंदी ऐं अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ते असां तव्हां कसरत सां दुरूद पाक पढ़ूं त यकीनन अल्लाह जो क़ुर्ब ऐं अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो क़ुर्ब असां तव्हांखे नसीब थींदो। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे दुरूद पाक पढ़ण जी सआदत ऐं जज़्बो नसीब फरमाए। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी मोहब्बत नसीब फरमाए। ही हुई अॼु जी मालूमात जेका मूं अवां जी खिदमत में अर्ज़ कई। वरी नई मालूमात में अवां जी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।